सुधीर ऐं फौजी सरेआम खून करे रहिया आहिनि ऐं तव्हांजी पुलिस छा थी करे? पुलिस पंहिंजो कमु करे रही आहे। हू सिर्फ़ु हिकु दफ़ो असांजे साम्हूं अचनि, पोइ उन्हनि खे ॿुधाईंदासीं त आख़िर सिंध पुलिस छा आहे। सर, चेयरमैन जो सरेआम खून थी वियो, पोइ बि तव्हांजी पुलिस चुप आहे, आख़िर छो? असांखे नजूमी त न आहियूं जो खून जी ख़बर असांखे अॻु में पइजी वञे। हा, कार्रवाई हले पई, हुन ॿिन्हिनि जी तलाश आहे। सरकार ते मुतालबो रखियो आहे जीअं उन्हनि ते 10-10 लख इनाम रखे, जीअं असां उन्हनि खे गिरफ़्तार करे सघूं। सर, आख़िर केसि ताईं कंबर शहर वारा ख़ौफ़ जी ज़िंदगी जीअंदा? तमामु जल्द हिन कंबर ज़िले खे हिन मुजरिमनि जी गंदगी खां साफ़ कंदासीं।